कि इस वक्त हम मौजूद हैं 7 प्रेस क्लब में। 7 शरीफ में 3 माह पहले जो है जेल के अंदर खलील अहमद सोलंगी को पुलिस की तरफ से तशद्दुद करके जो है कत्ल किया गया था और उसके वर्सा जो हैं 3 माह से जो है इंसाफ के लिए कभी कोर्ट में तो कभी वडेरों के पास, कभी रोडों पर एहतजाज करके अपीलें कर रहे हैं और फिर भी उसके बावजूद भी उनको इंसाफ नहीं मिल रहा। इस वक्त भी खलील अहमद सोलंगी की वालदा और उसकी पूरी फैमिली यहाँ पर जो है 7 प्रेस क्लब में सरापा एहतजाज है। इसी हवाले से यहाँ पर इनसे भी बातचीत करेंगे कि उनके क्या मुतालबात हैं। इंसाफ इन्हनि जो खपे, ही गिरफ्तार थियनि, कोर्ट में इंसाफ ॾिए। नज़र न अचे, मोबिन, अमानुल्ला, बशीर, इम्तियाज़ था थियनि, पुलिस बदल आहे। बसि इहो ई आहे त ज़मानत रद्द थिए थी, पोइ अलाए कीअं भॼी था वञनि, ख़बर ई नथी पए। पुलिस बीठी आहे, उन्हनि जे सरियाम निकिरी था वञनि, बसि कुझु बि नथा। जा फुल फ्राई थियल आहे, जा हिनखे सोरा खे छा ॾिना वञा विया आहिनि, तव्हां पाण ॾिसी सघो था। हे ॾिसो, हे छा आहे, को उब्ज़ो हुनजो न छॾियो अथनि, सफ़ा। हे ॾिसो निशान, हे ॾिसो तव्हां, हे ॾिसो, हे सबूत सभु, हे ॾिसो चैलेंज जा, हे तव्हां पाण ॾिसो 7 पथरनि जा आहिनि। जंहिं वक़्तु अहिड़ो मूंसां ज़ुल्म थियो हूंदो, हिन रड़ियूं कयूं ज़ालमनि, त बि हिननि खे न बच कयो आहे। तव्हां पाण ॾिसी सघो था। हे ॾिसो, जंहिंजा पेर ॾिसो, पेरनि में सोरा कनि। हे ज़ालमनि जूं ॾिसो, इस्पतालुनि जूं जेके चवनि था त असां न आहियूं। हे ॾिसो, हे सभु कुझु आहिनि, ठीकु आहे। हे ॾिसो, हे चवनि था, हे मुंहिंजो ॾिसो शींहं जहिड़ो पढ़ियल लिखियलु आहे, जहिड़ो तव्हां पाण ॾिसो पढ़ियल लिखियलु आहे, जाइल जट न आहे, जंहिंसां अहिड़ो ज़ुल्म कयो आहे पुलिस। जन खे मुंहिंजो अपील आहे त मूंखे इंसाफ़ ॾियनि। मूंखे 4थो महीनो आहे, मां डोड़ंदी दाऊं कंदी थी रहां, केॾी महिल हैदराबाद, केॾी महिल कोटड़ी, केॾी महिल किथे, कोर्टुनि जा दर ठड़काए, पर अञा बि पर मूंखे उमेदु आहे त इंसाफ़ मूंखे मिलंदो। जैसा कि यहाँ पर मौजूद आपने खलील अहमद सोलंगी की वालदा की बातें सुनी। उनका कहना है कि 3 माह पहले जो है मेरे बेटे खलील अहमद सोलंगी को लाकब में जो है पुलिस की तरफ से तशद्दुद करके बेदर्दी से कत्ल किया गया। मैं उसके बावजूद भी अभी तक जो है इंसाफ के लिए मुंतज़िर हूँ। मैं वज़ीर आला सिंध आला हुकाम सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान से मुतालबा करती हूँ कि फ़िलफ़ौर हमारा नोटिस लेकर हमें इंसाफ फराहम किया जाए। कैमरामैन टीम के हमरा माजिद अली कुरैशी, VshNews 7 शरीफ।